अज जो वचन संत संग अंतर प्रभु डीठा। संत संग अंतर प्रभु डीठा। नाम प्रभु का लागा मीठा। नाम प्रभु का लागा मीठा। सतगुरु फरमाइन था संतन जी संग में असां अंदर प्रभु जो दीदार कयोसीं। असांखे प्रभु जो नाम मिठो लॻो। संतन जी संग जी इहा महिमा है कि भगवान तो घट घट में आ, लेकिन जिन संतन जो संग कयो उन्हनि खे पंहिंजो प्रभु भीतर नज़र आयो। हिते सिंधी शब्द चयो वियो आहे ॾिठा। हा न, इहो सिंधी शब्द आहे, चवंदा आहियूं न, हे ॾिठो, हे ॾिसी आयव, हे असां ॾिठोसीं। चओ हरे राम। हरे राम। हिननि संतनि खे असां ॾिठो आहे, दर्शन कयो आहे, हुननि असांखे ॾिठो आहे। त ॾिसो, हे सभु शब्द सिंधी बि सतगुरनि जी सेवा में कई रही चुका अथव। चओ हरे राम। हरे राम। गुरु हरगोविंद साहिब जन सां त हिकिड़ा सिंधी साईं तोताराम जन 90 साल खां मथे उमिरि में उहे शहीद थी चुका आहिनि युद्ध में। जेके गुजरात अहमदाबाद जा साईं संजय लाल जन मसंद साहब आया हा, दरबार साहब भी उन्हनि हाज़िरी लगाई। उन्हनि जा पूर्वज, उन्हनि जी वाणी भाई संत गुरदास राम साहब जन पंहिंजे वाणीअ में भी उन्हनि जी महिमा लिखी आहे। उन्हनि जो नालो भाई साहब तोताराम जी। त संतन जी संग में भगवान भीतर नज़र ईंदा आहिनि, उन्हनि जो दर्शन थींदो आहे। या उन्हनि जी महिमा आहे संतन जे संग जी, कि संतन जे संग में अहिड़ी भक्ति थिए, अहिड़ो असां भगवान सां प्रेम कयूं, संसार जे माया खां अलॻि थियूं, भगवान जे छाया में लॻूं, त भीतर ई प्रभुअ जो दीदार थिए ऐं भगवान जो नालो मिठो लॻंदो आहे। हा न, भगवान जो नालो ॾाढो मिठो आहे। सभु चवंदा आहिनि, पर कंहिंखे कंहिंखे अनुभव थींदो आहे। हा न, भगवान जो नालो सभिनि खे मिठो न लॻंदो अथव। आहे मिठो नालो, सुठो नालो राम जो, लेकिन सब खे मिठो न लॻंदो अथव भाई। बल्कि लॻभॻि ॾाढे घटि माण्हुनि खे कोई दुर्लभ हूंदा जंहिंखे भगवान जो नालो मिठो लॻंदो। सोचो तव्हां, भगवान जो नालो अगरि मिठो लॻे हा त पोइ संसार फिको लॻे हा, पोइ संसार पसंदि न अचे हा। पोइ असांखे ईअं न चवणो पए हा त भगवान जे भॻतीअ में मन नथो लॻे। मन नथो लॻे, इन जो अर्थ ई इहो आहे कि असांखे भगवान जो नालो भी मिठो नथो लॻे। ईअं थोड़ी न मिठो लॻंदो। कोई गा के देख ले, राम नाम अति मीठा है। जेसि ताईं कोई निरंतर न ॻाईंदो, लगातार भजन न कंदो ईंदो, तेसि ताईं उन खे उहो स्वाद न ईंदो। चओ हरे राम। इन करे संतन जे संग में पोइ भगवान जो नालो मिठो लॻंदो आहे। भगवान जो स्वभाव पतो पवंदो आहे, भगवान जो स्वरूप पतो पवंदो आहे, भगवान जी लीलाऊं पतो पवंदियूं ऐं भगवान जो अपनापन पतो पवंदो आहे, उन्हनि जो तत्व पतो पवंदो आहे कि भगवान ही त असांजा आहिनि। असां त उन्हनि खे परे सम्झी वेठासीं, उहे त सभिनि खां निकट आहिनि, साम्हूं। त पोइ उन्हनि जी लीला कथा ॿुधंदे उन्हनि सां प्रेम थी वेंदो आहे। तॾहिं वञी भगवान जो नालो मिठो लॻंदो आहे। हरे राम। तॾहिं त तुलसीदास जी चवनि था, तुलसी जिन के मुखन से धोखे हूँ निकसत राम। जंहिंजे मुंहं में धोखे में भी निकिरी वञे हरे राम, श्री राम,
मिठो राम। तिनके पग की पांवरी मेरे तन को चाम। उन्हनि जे पेरनि जी चप्पल उहा जेकर मां पंहिंजे शरीर जे चमड़ीअ सां उन्हनि खे ठाराइजां। ओहो, एॾी, जबकि मिठो त उन्हनि खे लॻंदो आहे प्रभुअ जो नालो। चवनि था धोखे में बि कोई राम चई छॾे, हा हा, त मां जेकर पंहिंजे शरीर सां उन्हनि खे उन्हनि जे पेरनि जी चप्पल ठाहिजां। हाणे ॾिसो उन्हनि जो केॾो लगाव हूंदो भॻवान जे नाम सां, उन्हनि खे केॾो प्रेम हूंदो भॻवान जे नाम सां। छो जो उन्हनि भॻवान जो नाम जपियो आहे, उन्हनि प्रभुअ खे ॾिठो आहे, न केवल भीतर ॾिठो आहे, ॿाहिरि बि ॾिठो आहे, साक्षात दर्शन कयो अथऊं। उन्हनि खे संतनि जो संग थियो आहे। ध्रुव महाराज खे भॻवान दर्शन ॾिनो त अखियूं ई नथा खोलनि। भगवान गरुड़ जे ते सवार थी करे शंख चक्र गदा पद्म धारण करे बीठनि त ध्रुव तपस्या तो करे, भाई अखियूं खोल न, मां आयो आहियां। पर ध्रुव महाराज अखियूं ई नथा खोलनि। छाजे करे? छो जो उन्हनि खे संतनि जो संग थियो, नारद महाराज जो संत संग, अंदर ई भगवान जो दर्शन थियो, अंदर प्रभु ॾीठा। हाणे छो ॿाहिरि अखियूं खोले? ॿुधायो, जॾहिं भीतर ई भगवान जो दर्शन थो थिए, पोइ अखियूं खोलण जी ज़रूरत ई कहिड़ी आहे? भगवान जो दर्शन मामूली थोड़ी आहे। उन्हनि जो दर्शन थियो भाव सिक सां त बसि, पोइ त रोटीअ जी ज़रूरत कोन्हे, पाणीअ जी ज़रूरत कोन्हे, सांस खणण बि बंदि करे छॾियऊं, उन जी बि ज़रूरत न पई पए। ऐं जीअरा बि आहिनि, उन जे भीतर परमात्मा दर्शन था ॾियनि। त आख़िर श्री विष्णु भॻवान खे बि पंहिंजो दर्शन खसणो पियो अंदरि। उहा छवि भगवान उतो अंतर्धान कई, तॾहिं छटपटाए करे ध्रुव महाराज अखियूं खोलियूं त ॾिठूं जेको भीतर आहे उहो त ॿाहिरि साम्हूं अची बीठो आहे। चओ हरे राम हरे नारायण हे हरे। तंहिंजे करे साध संगत जी, हाणे संतनि जो संग त आहे, लेकिन असां में सिक बि त हुजणु खपे, श्रद्धा बि त हुजणु खपे। उहा उन भाव सां बि त असां भॼन कयूं, हा न, निरंतर भॼन हले, निरंतर। ॾिसो वाल्मीकि महाराज खे नाम जपण खां पहिरियों उहे ख़तरनाक डाकू हूंदा हुआ ॾाढा, लेकिन नाम जपण बि न ईंदो, राम राम चवण बि न आयो, मरा मरा चऊं, उल्टो नालो जपियो, ठीकु आहे। लेकिन प्रेम त हुयो कोन पहिरियों, पहिरियों त अपराध कंदा हुआ रत्नाकर महाराज, लेकिन निरंतर नाम जपियो, हा न, मरा मरा चऊं राम राम थी वियो, मरा 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 4 बार चओ त राम राम थी वेंदो आहे। त निरंतर कयूं, निरंतर, एॾो निरंतर कयूं कि मिट्टी ॼमी वई, शरीर अंदरि थी वियो, ॿाहिरि मिट्टीअ जो पहाड़ ठही वियो। त रत्नाकर मो नालो पइजी वियो, हिन जे मथां त वाल्मीक ॼमी वई, उहो ई वाल्मीक, उनजो नालो वाल्मीक ऋषि पइजी वियो। त ॾिसो ने छा कयो, निरंतर जपियो। त कोई निरंतर जपे ॾिसे। ध्रुव महाराज छा कयो, निरंतर जपियो, राजमहल छॾे ॾिनई, वन में अची विया। मीराबाई बि महल छॾिया, उन त घुमी घुमी गली गलीअ में बि भॼन कयो, संतनि जो संग कयो। ऐं ध्रुव महाराज त 5 साल जी उमिरि में, प्रहलाद महाराज 5 साल जी उमिरि में, कमाल आहे। ॾिसो कोई काथे बि आहे उनखे भॻवानु मिली वियो। प्रहलाद महाराज त महलनि में हा, लेकिन भॻवानु मिली वियो, क़दम क़दम ते प्रभु रक्षा कई। मीराबाई महल छॾे करे संतनि जे संग में भॼन कयो, उनखे भॻवानु मिली वियो। ऐं ध्रुव महाराज जंगल में अची भॼन कयो, तपस्या कई। त 5 साल जो 5 बरख को अनाथ ध्रुव बालिक, त पहिरियों उन सुका पत्ता खाधा, वरी केवल जल पीतो, वरी उन केवल सांस खई, पोइ वरी सांस खण बि बंदि करे छॾी। काॾों इहा शक्ति आई, नाम मां।
5 साल जे ॿार खे ज्ञान न हुयो, जेॾी महिल भॻवानु दर्शन थो ॾे ओॾी महिल बि सोचे थो मां कीअं स्तुति कयां, मूंखे त कुझु ईंदो न आहे, उमिरि बि त काई शइ आहे। ॿुधायो, दर्शन करण महिल बि ध्रुव महाराज खे पहिरियों इहो ई ख़्यालु आयो त मां श्री भॻवान जी स्तुति कीअं कयां, यानी ज्ञान कमु न आयो, निरंतर भक्ति कमु आई। इहा ॻाल्हि यादि रखिजो, हा न। हे त भॻवानु उनखे शंख स्पर्श कयो, भॻवानु पाण उनखे ज्ञान ॾिनो, हा न। भॻवान खे पढ़ाइण जी ज़रूरत कोन्हे कि वे भाई हे भागवत आहे त 18,000 श्लोक यादि कर, 12 स्कंद यादि कर, 335 अध्याय यादि कर, न। शंख स्पर्श कयो, भॻवानु संकल्प कयो, ज्ञान प्रकट थी वियो, वेद शास्त्र प्रकट थी विया। त हालत उन खां पहिरियों कीअं हुई? स्तुति करण जो बि तव्हांखे बि भॻवानु दर्शन ॾे, कुझु त स्तुति कंदव तव्हां। एॾा सत्संग ॿुधाइनि न तव्हां, हा न। प्रभु तव्हां अनंत आहियो, अपार आहियो, दयालु आहियो, पंहिंजा आहियो, अकारण कृपा कंदा आहियो। मां बलिहार वञा, तव्हां परम तत्व आहियो, तव्हांजे ॿाहिरि कुझु कोन्हे, सभु तव्हांजे भीतर आहे, सभिनि जा सहारा आहियो, सभिनि सां प्रेम करण वारा आहियो। प्रभु तव्हांजे अलावा ॿियो कुझु बि कोन्हे, हे सभु ब्रह्मांड तव्हां में समायल आहिनि, जेको कुझु ईंदो कुझु त कंदव। ध्रुव महाराज चए थो छा स्तुति कयां, पर भॻवानु पहिरियों मिली विया आहिनि। कीअं मिलिया आहिनि? निरंतर भक्तीअ सां। इहा ॻाल्हि यादि रखिजो। माण्हू कई सोचींदा आहिनि असां इच्छा न रखंदासीं, असां सकाम भक्ति न कंदा आहियूं, असां भॻवान खां कुझु न घुरंदा आहियूं, एतिरो काफ़ी न आहे, कुझु न घुरंदा आहियूं त कुझु कंदा छा आहियूं असां। निरंतर भक्ति, सास सास सिमरहु गोबिंद, तॾहिं भॻवान जो दर्शन थींदो आहे। चओ हरे राम, हे हरे श्री कृष्ण गोविंद। इन करे सतगुरनि बि चयो कि राम जपो जी ऐसे ऐसे, ध्रुव प्रहलाद जपियो हरि जैसे। ॾिसो उदाहरण ॾिस, अगरि कोई ॾिबो आहे त अहिड़ो ॾिबो आहे कि बसि माण्हूअ खे लॻी वञे, हा आदर्श हुजे, पूरो आइडियल हुजे, कि जंहिंखे ॾिसी करे असां अॻिते वधूं। एॾी नंढी उमिरि में माता पिता राज महल छॾे वन में भक्ति कई, भरोसो अची वियो ऐं निरंतर भक्ति कई। सतयुग में ही 5 महीने में दर्शन ॾेई छॾियो। हिन ज़माने में करे त 5 ॾींहं बि न लॻनि, मूंखे त लॻे थो। अगरि ध्रुव महाराज वांगुरु कोई अहिड़ी श्रद्धा रखे, हाँ अहिड़ी सिक रखे, मीराबाई जहिड़ी लगन रखे, त 5 ॾींहं वाकई 1 ॾींहं में मिली वञनि। चओ हरे राम।